अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जी इहा खूबी रही आहे त रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां असीं अवांजी ख़िदमत में यादगार लिखणियूं पेश कंदा आहियूं। उन सां गॾोगॾु असीं अवांजी ख़िदमत में यादगार किताब पिणु ऑडियो जी सूरत में पेश कंदा आहियूं। अॼु असीं अवांजी ख़िदमत में पेश करे रहिया आहियूं हारियुनि जे हक़नि लाइ थींदड़ जदोजहद जे रहनुमा उसूलनि बाबति हारी हलचल जे नाले सां छपियल मुख़्तसर चौपड़ी जेका लिखियलु आहे कादर बख़्श निज़ामाणी जी, जंहिंमें जदोजहद जा उसूल तोड़े हारी हलचल बाबति यादगार ऐं तारीख़ी मवाद शामिल आहे। पेश करियूं था हारी हलचल। कादर बख़्श निज़ामाणी मुहाग में लिखे थो, ही चौपड़ी हारी कम कंदड़ रफ़ीक़नि ऐं हारी कमेटीअ जी ख़्वाहिश मूजिबि हारी हलचल बाबति घटि में घटि ज़रूरी रोशनी विझण लाइ तयारु कई वई आहे। केतिरियूं ई ॻाल्हियूं जॻह जी तंगी करे रहिजी वयूं आहिनि, फ़क़्ति बिल्कुलु ज़रूरी ॻाल्हियुनि खे जाइ ॾिनी वई आहे। तस्वीरनि में बि केतिरा ई ॿिया बि फ़ोटू अची सघनि हा, पर हिक न ॿिए सबबु करे लाचार फ़क़्ति उन्ही ते ई इक्तफ़ा कई वई आहे। ही हारी हलचल जा ॿ रुख़ नओं ऐं पुराणो पेश कनि था। कमु कंदड़ रफ़ीक़नि जी ख़्वाहिश ऐं मदद शामिल रही त हारियुनि ऐं मज़दूरनि जे केतिरनि ॿियनि जंगी उसूलनि खे हिन चौपड़ियुनि जे रस्ते सिंध जे पुरितनि लाइ पेश कबो। हिन किताब जी शुरूआति में मोहम्मद अमीन खोसो लिखे थो, कामरेड कादर बख़्श निज़ामाणी जी ही मुख़्तसर चौपड़ी हारी हलचल जे बुनियादी उसूलनि जी सम्झाणी पेश करे थी। सिंध जी हारी हलचल में दिलचस्पी वठंदड़ ऐं ख़ासि करे हारी कमु कंदड़नि खे हिन जो मुताले ग़ौर सां करणु घुरिजे। हारी असांजी क़ौमी हलचल जी पुश्त पनाह ऐं पंहिंजे तबक़ाती ख़ासियतनि सबबि धारे राज जो कुदरती दुश्मन आहे। हारी ऐं मज़दूर जो मेलाप ई आज़ादी जो हिकु ई ज़रिया आहे। कामरेड निज़ामाणी उन्हीअ ख़्याल खां हारी खे हिन चौपड़ी में कमु कंदड़नि जे साम्हूं रखियो आहे। हारी तहरीक जो मक़सदु हारी में तबक़ाती जज़्बा जाॻाए खेसि ॿियनि मज़लूम तबक़नि मसइलनि मज़दूर ऐं निढनि खातेदारनि सां मिलाए आज़ादी जी लड़ाई ऐं इनक़लाब जी जदोजहद जो हिकु बाकिरदार ऐं कामयाबु सिपाही बणाइणो आहे। उन्ही मक़सद जी हासिलत लाइ हारी हलचल सारे हिंदुस्तान में हलाई वञे थी। जे उहो मक़सदु कमु कंदड़नि जे मग़ज़ में न आहे ऐं ठलो हारी हारी पुकारियो वियो या उन्हीअ तहरीक खे ग़लति ऐं बेजा इस्तेमालु कयो वियो त अहिड़ी बेदारी खां उहा निंड सोभेरा बहितर जा फ़ाइदा नथी पहुचाए त नुक़सान बि नथी ॾिए। हारी तहरीक हिकु इनक़लाबी तहरीक आहे। जेकॾहिं को बि फ़िरका परस्त ऐं रुजत पसंदि हारी पुकारे थो या का अहिड़ी सभा ठहे थी जा इनक़लाबी न आहे, रुॻो हारियुनि खे दम दिलासनि ॾियण सां ऐं अहजनि लाहण सां ख़ुशि करे थी त उहा रवश न फ़क़्ति हारियुनि सां बल्कि मुल्क ऐं क़ौम सां गद्दारी आहे। तंहिंखां सवाइ हारी तहरीक मक़ामी तहरीक न आहे। सिंध जी जुदा जुदा भाङनि में हारियुनि ते आए ॾींहं आफ़तूं पियूं अचनि ऐं हर ज़िले ऐं तालुका मां पुकारूं पियूं पवनि के जोशीला जुवान हारियुनि जी इमदाद पिया कनि, पर उहा इमदाद न देर पा आहे ऐं न हारी तहरीक जे उसूलनि मूजिबि आहे। सिंध जो हारी हिकु जुदा क़ौम आहे। उन्ही जी क़ौमी जमायत सिंध हारी कमेटी आहे, जा ऑल इंडिया किसान सभा जी हिकु शाख़ आहे। के बि 15 माण्हू हिकु आना सालाना चंदो ॾेई हारी फार्म ते सही करे हारी कमेटी ठाहे सघनि था। उन्ही हिकु आना मां 2 पैसा वठण रहंदा ऐं 1 पैसा हूअ सिंध जी हारी कमेटी खे ॾियारे मोकिलींदा। सिंध जे सभिनी हमदर्दनि खे सिंध हारी कमेटी सां पाण खे मिलाए पंहिंजे तहरुक खे ज़ोर वठाइणु घुरिजे ऐं अहिड़ी तरह सिंध में सची इनक़लाबी हलचल जो पायो
विधो वञे। मोहम्मद अमीन खोसो, प्रेसिडेंट सिंध हारी कमेटी। हारियुनि जी ॿधी हारियुनि जे सभिनी मुसीबतनि जो इलाजु आहे। सिंध जे हर ॻोठ में हारी कमेटियूं ठाहियो। सिंध जे हर हिसे मां हारियुनि ऐं निढनि ज़िमीदारनि मथां हुकूमत, ज़िमीदारी ऐं शाहूकारी ज़ुल्मनि जूं दर्दनाक पुकारूं पियूं अचनि। को बि ज़िलो या तालुको अहिड़ो नाहे जिते हारी सां बेरहमी जो वर्ताव न कयो वेंदो हुजे। अहिड़नि ज़ुल्मनि ऐं ॾाढाइनि जे ख़िलाफ़ छिड़ विछड़ आवाज़ उथारिया विया आहिनि। किथे किथे उहे आवाज़ उथारींदड़ माण्हू सचा हरॾोखी ऐं हमदर्द आहिनि। किथे किथे हारी जा दुश्मन ठग, दुलाबी ऐं दोखो ॾींदड़ आहिनि। उहे ॿई क़िस्म हमदर्दनि जा हारी मक़सद लाइ नुक़सानकार आहिनि। पहिरियों क़िस्म उन्ही करे जो जेतोणीकि हिन में हमदर्दी आहे, ख़्याल सुठा अथसि, पर हूअ हारी खे हिकु बेवस ऐं मज़लूम ऐं रुॻो सतायल सम्झे थो, ऐं पोयों उन करे जो हुन जो मक़सदु ई हारी खे दोखो ॾेई पंहिंजो मतिलबु कढणु आहे। हक़ीक़त में हारी को सतायल ऐं रहम जोॻी शइ कान्हे। हारी ऐं मज़दूर मुल्क जो सभ खां ताक़तवर ऐं इनक़लाबी अनसर आहे। हारी हिकु वॾी सियासी ताक़त, हुकूमतनि खे अलस्त पलस्त ऐं हेबत मथे कंदड़ फ़ौज आहे। पर उहा फ़ौज पंहिंजे फ़ौजी ज़ोर ऐं ख़ासि इनक़लाबी कम खां बेख़बर आहे। उहा इनक़लाबी ताक़त हुन जी तबक़ाती हस खे ऐं हुन जे हारीपणे जे जज़्बे खे भड़काइण सां ई हुन में ईंदी। हारी खे हारी तबिके जे हिकु मेंबर जी हैसियत में सुजाॻ कयो वञे। हारियुनि में इहा ॼाण ऐं परोड़ पैदा थिए त हू जुदा तबिको आहिनि ऐं जुदा फ़िरक़ो आहिनि। हुन खे हाणोके सरमाएदाराणे सरिश्ते ऐं निज़ाम में जेकॾहिं जहिड़ो रहणो आहे त हूअ पंहिंजे असुल खे जाइ वठनि जा सरमाएदारी ऐं ज़िमीदारी ऐं अंग्रेज़ शाही जे गॾियल निज़ाम ऐं ताक़त जे मुक़ाबले जी जाइ आहे। हारियुनि जी उहा ताक़त हारियुनि जे पंहिंजनि ॿधियनि ऐं जमायतनि बणाइण जे ज़रिए मंझंदि पैदा थी सघे थी। हारियुनि जूं ॿधियूं ज़िमीदारी ऐं अंग्रेज़ शाही जे ज़ुल्मनि खे उखेड़ण लाइ पहिरियों सही क़दम आहिनि। पर जे वक़्ती फ़ाइदनि ऐं वक़्ती ॻाल्हियुनि ते घणो ज़ोर ॾिबो त उहे ॿधियूं नाकामयाब थींदियूं। उहे ॿधियूं कंहिं निढे घर, कंहिं वक़्ती शइ जे हासिल करण जो ज़रियो रुॻो इन्ही करे बणाइजनि थियूं त जीअं हारियुनि खे पंहिंजे पेरनि भर बीहणु अचे। हू पंहिंजे हक़नि लाइ पाण लड़णु सिखनि ॼाणनि ऐं हूअ ॿधी करे ज़िमीदारी ज़ुल्मनि खे मुंहुं ॾेई सघनि था। यादि रखणु घुरिजे त असांजे मुल्की मसइलनि जो सही छुटकारो तॾहिं थींदो जॾहिं असांजो हारी अंग्रेज़ शाही ज़ंजीरनि खे तोड़ण जो इरादो कंदो। तंहिं करे हारी न फ़क़्ति हारी आहे, बल्कि मुल्क जो वॾो ऐं हक़ीक़ी आज़ादु कंदड़ सिपाही आहे। हारी ऐं मज़दूर जी बेदारी खे मुल्क जे 36 करोड़ इंसाननि जी निजात ऐं छुटकारे जो दारो मदार बि रखे थी। तंहिं करे हारी ॿधियूं कनि ज़ाहिरी तरह जेतोणीकि मामूली ॻाल्हियुनि में हिसो वठनि थियूं, पर हक़ीक़त में उहे मुल्की आज़ादी ऐं आईंदा जे इनक़लाब जा अॾा आहिनि। हारी कमेटियूं ब्रिटिश शहनशाह जे ख़िलाफ़ु लड़ंदड़ असांजे क़ौमी सिपाहियुनि जूं खंदकूं आहिनि। उहे इनक़लाबी अॾा ऐं क़ौमी सिपाहियुनि जूं खंदकूं जे असीं तयारु करणु घुरूं था त पोइ हारी ॿधियनि जे कम खे ढिलाई ऐं अलग़रज़ाई खां न ॾिसिजे ऐं न उन्हनि खे मामूली कमु सम्झणु घुरिजे। हारियुनि खे ऊंदहि में रखी संदन वोट हथ कंदड़ सरमाएदार ज़िमीदार मुल्हनि ऐं पीरनि जे चंबे मां पिणु हारियुनि खे आज़ादु कराइणो आहे। जे हारियुनि जी इनक़लाबी तहरीक जे आॾो अची रहिया आहिनि। मुल्हनि ऐं पीरनि मां मुराद उहे मुला ऐं पीर आहिनि जे अंग्रेज़ ऐं उन जे ख़ादिम सरमाएदार जा एजेंट आहिनि। न उहे मुला ऐं पीर जे हारियुनि सां आहिनि ऐं हारियुनि जा रफ़ीक ऐं संदन ॿधियूं ठाहींदड़ आहिनि। जॾहिं हारी हलचल सही रस्ते ते हलणु लॻे थी त सरमाएदारनि लाइ क़यामत थी वेंदी आहे ऐं संदन हाय घोड़ा आसमान ताईं पुॼंदी हूंदी आहे। वटनि सरमाएदारनि ऐं ज़िमीदारनि वटि अख़बारूं आहिनि। भाड़े ते तक़रीरूं कंदड़ माण्हू गॾु करे सघनि था। जे चवंदा वतंदा त
मुसलमान ज़मींदार ख़तरे में या हिंदू ज़मींदार ख़तरे में, पर हिननि खे मालूम हुअणु घुरिजे त जे ज़मींदारी सरमाएदारी या संदन सारी अंग्रेज़ी हुकूमती बर्बादु थी वञे त आम मुसलमाननि या आम हिंदुनि खे सवाइ उन्हनि जे को बि नुक़सानु कोन आहे जो हूअ पंहिंजे पघर जे पोहरे जा पाण मालिक थी सुखियो टुकर हासिलु करे बहितर वक़्तु गुज़ारे सघंदा, जेको पोहरियो हींअर ज़मींदारनि ऐं सरमाएदारनि जी अयाशियुनि ते अंग्रेज़ी हुकूमत जी मदद सां लुटिजी रहियो आहे। ज़मींदारनि जूं अंजमनूं सॼी सिंध में कमु कनि पियूं। हर तालुके हर ज़िले में हिंदू मुसलमान ज़मींदार अंजमनूं ठाहे पंहिंजे हक़नि लाइ हिंदू ऐं मुसलमान जा गॾियल वफ़द सरकार वटि पिया मोकिलिन त हिंदुनि ऐं मुसलमाननि खे को ख़तरो कोन, पर जे हारी सवन सालनि जी अघोर निंड मां उथी सदियुनि जे ज़ुल्मी ज़ंजीरनि खे तोड़ण लाइ हथ पेर हलाए ऐं ॿियनि हारियुनि खे मदद ऐं वाहिर लाइ गॾु करण जी कोशिशि करे त हिकदमि ख़तरे जा घिंड घणियाल ऐं दोहल नगारा वॼी वञनि। जॾहिं कर सिंध असेंबली में हारियुनि जो हिकु नुमाइंदो थोरो के घणो ज़मींदारी ज़ुल्म जे उघड़ करणु लॻो आहे, तॾहिं कर त ज़मींदारनि उहो पंहिंजो शेवो बणाए छॾियो आहे जो चवनि था हारियुनि खेनि फुरे नीस्त नाबूद ऐं चट करे छॾियो आहे। सिंध असेंबली जे ज़मींदार मेंबरनि मां हिकु बि अहिड़ो कोन आहे जो ईअं न चवे त हूअ मज़लूम आहे ऐं हारियुनि मथां ज़ुल्म कया आहिनि। नतीजो इहो निकिरे थो त असेंबली में जॾहिं हारी पारां का दांह कई वञे थी त ज़मींदारी बेंचनि तां सो आवाज़ उथनि था त असांखे हारी जे ज़ुल्मनि खां बचायो, असीं ज़मींदार हिंदू तोड़े मुसलमान हारियुनि जे ज़ुल्मनि खां तबाह थी चुका आहियूं। फ़क़्ति एतिरो, पर ज़मींदारनि मुनज़म ऐं बाक़ाइदे साज़िशूं ऐं मनसूबा करे हारी तहरीक खे दॿाइण जा पूरा साबाहा कया आहिनि। टंडे जाम ऐं उनजी पसगरदाई में जो के क़दर हारी कमु कंदड़ नौजवाननि जी जफ़ाकशी सबबि हारियुनि में जिन खे रूह पैदा थी चुको आहे त उते जे जागीरदारनि जी निंड फिटी वई आहे। हुननि ज़मींदारनि उहे सभु हथियार हलाया जेखेनि हलाइणु खपंदा हुआ ऐं हिंदू असेंबली मेंबरनि वटि वञी जागीरदार हिंदू ज़मींदार वञनि त उते चवनि त असीं हिंदू ज़मींदार आहियूं, तंहिं करे हारी कमु कंदड़ मुसलमाननि खे असांजे ख़िलाफ़ भड़काइनि था। वरी मुसलमान वॾेरा मेंबरनि ऐं मुसलमान अख़बारनि वटि पुकारनि त हीअ हारी कमु कंदड़ कांग्रेस जा छाड़ता आहिनि, असां मुसलमाननि जे जागीरनि खे नुक़सानु पहुचाइनि था। वरी कांग्रेस वटि वफ़द ठाहे वञनि त हारी कमु कंदड़ कांग्रेस जा दुश्मन आहिनि जो माण्हुनि खे सच ऐं असांजे ख़िलाफ़ वाइज़ कनि था ऐं सरकारी कामोरनि खे अरीज़ूं कनि त हारी हलचल खे न रोकियो वियो त अंग्रेज़ राज जे ख़िलाफ़ सिंध में ज़बरदस्त फ़ौज तयारु थी वेंदी। सभ खां वधीक रूह खे तकलीफ़ ॾींदड़ ऐं क़ल्ब खे केॿाईंदड़ उहा हरकत आहे जा पाण खे मुसलमान जा ख़ैर ख़्वाह सॾाईंदड़ मुस्लिम लीगी ज़मींदार मेंबर हारियुनि जे सवालनि ते वठंदा आहिनि। ताज़ो टंडेजाम जे हिकु सूबेदार हारी औरतुनि जी इज़त आबरू जो को ख़्यालु न करे उन्हनि खे संगीननि जे इशारे सां घरनि खां ॿाहिरि कढण जो नादिरशाही हुकुम ॾिनो ऐं उन वाक़े ते मलामत करण लाइ रफ़ीक़ मोहम्मद अमीन महमली जी रथ आंदी ऐं रिथ पेश कंदे दिलि हिलाईंदड़ तक़रीर वसीले सरकार खे ॿुधाए छॾियो त तव्हांजी वज़ारत जे हिन सवाल ते ॾही पवे त उनखां वधीक ख़ुशी ऐं शादमानी जो ॿियो कहिड़ो मौक़ो थींदो। त उन जवाब में मुस्लिम लीगी ज़मींदारनि जेके तक़रीरूं कयूं से निहायत शर्म में विझंदड़ आहिनि। हिन सवाल ते मुसलमान हिंदू ऐं सरकारी मेंबर सभु यकराए हुआ त पुलिस बेॾोही ऐं ग़रीब हारी ॾाढायूं कंदड़ आहिनि। असेंबली में हीउ निज़ारो ॾिसण वटां हो। हिकु तरफ़ हारियुनि जो अकेलो एवज़ी रफ़ीक़ मोहम्मद अमीन चई रहियो हो त आउं चाहियां थो त हिन असेंबली ते हारियुनि जो इनक़लाबी ॻाढ़ो झंडो चाढ़ियां, त ॿिए तरफ़ सॼो हिंदू मुस्लिम ज़मींदारी जथो हारियुनि जे ज़ुल्मनि जा दास्तान बयानु करे पुलिस जी पाक दामनी ॾेखारे रहियो हो। संदन सभु नफ़ाक़ ऐं इख़्तिलाफ़ दूरि थी विया हुआ।
जेके मुस्लिम लीगी ज़िमीदार ऐं सरकारी वॾेरे जे वात मां निकितो उहो ई हिंदू पार्टी जो बेंच आलापे रहियो हो। वॾेरनि ऐं ज़िमीदारनि खे इहो यादि न रहियो त माण्हुनि जे अॻियां खेनि दोखे ॾियण लाइ हुआ हमेशह पाण खे मुस्लमाननि जा ख़ैर ख़्वाह ऐं इस्लाम जा सिपाही चवंदा हुआ ऐं ग़रीब हारी बि मुस्लमान आहिनि। खेनि इस्लाम ऐं मुस्लमान जा लफ़्ज़ सरासर विसरी विया हुआ ऐं हमदर्द ज़िमीदारनि सां कुल्हो कुल्हे में मिलाए ग़रीब ऐं मज़लूम मुस्लमान हारियुनि जे ख़िलाफ़ जथो ठाहे बीठा हुआ। सिंध जा नौजवान रफ़ीक़ो, ज़िमीदारनि जे हिननि मकारियुनि चालाकियुनि ऐं ज़ुल्म जो जवाबु तव्हांखे हिन वक़्त ताईं छा ॾिनो आहे? छा तव्हीं दुश्मन जे अहिड़नि शर्मनाक कारवायुनि जे मुक़ाबले में हथ ते रखी ख़ामोश वेठा हूंदा? छा तव्हीं मुल्क जी आज़ादी जे अलमबरदारी हारी जे दिलि दिमाग़ तां जे सदियुनि जा परदा आहिनि उहे न लाहींदा? उथो ऐं उथी हारी कमेटियूं ठाहियो, पंहिंजी दिलि में अंजाम करियो त ज़िमीदारनि फ़िरका परस्तनि मुल्क ऐं क़ौम जे सभिनी दुश्मननि जे मनसूबनि खे ख़ाक में मिलाइण वास्ते अमी हारी जे हथ में इनक़लाबी लाल झंडो ॾेई इनक़लाब ज़िंदाबाद जो सरमाएदारनि जे दिलनि में ॾहकाव विझंदड़ शोर बुलंद कराईंदा। रफ़ीक़ो, वक़्तु आयो आहे मुक़ाबले जो, वक़्तु आयो आहे फ़ौजी ऐं जंगी ताक़त ॾेखारण जो, वक़्तु आयो आहे सिंध मां ग़ुलामी ऐं सरमाएदारी खे तड़े कढण जो। मैदान में निकिरी पोइ ऐं हारियुनि जूं ॿधियूं यानी सॼी सिंध में हारी कमेटियूं ठाहिण जे कम खे ज़ोर शोर सां लॻी वञो। इनक़लाब ज़िंदाबाद, सल्तनत शाही बर्बाद, हारी हक़दार, हारी कमेटी ज़िंदाबाद। हारी कम कंदड़नि लाइ हिदायतूं। स्वामी सहजानंद, ऑल इंडिया किसान सभा जे जनरल सेक्रेटरी ऐं हिंदुस्तान जे हारियुनि जे अॻुवाण कम कंदड़नि लाइ हेठियूं हिदायतूं कढियूं आहिनि। ऑल इंडिया किसान कॉन्फ्रेंस में घटि घुरनि खे वरी पास कंदे इन ॻाल्हि ते ज़ोर ॾिनो वियो आहे त उहे फ़क़्ति हारियुनि जे रोज़मर्रा जे हलचलनि खे संदन पंहिंजे तबिके जी हारी जमायत जे रस्ते वधाइण सां हासिलु करे सघजनि थियूं। उन करे सॼे हिंदुस्तान जे कमु कंदड़ रफ़ीक़नि खे हेठियूं हिदायतूं मोकिलजनि थियूं, जंहिंजे रुख़ ऐं अंदाज़ में हूअ पंहिंजे पंहिंजे परगिणे जे हालतनि मूजिबि पंहिंजी अमली पॉलिसी तयारु कनि। नंबर 1, सभ खां पहिरियां ई हारी कमु कंदड़नि खे सरकार जे मुक़ाबले में हारियुनि ऐं निढनि ज़िमीदारनि जे घुरनि ऐं तकलीफ़ुनि में संदन मदद करणु घुरिजे। जे घणो करे रैयत वारे भाङनि में फ़सल जी दाणबंदी या कथ जे बारे में ज़मीन जे ढलनि जी माफ़ी ऐं रद्द कराइण लाइ वक़्तु सिर पाणी जी बीच ऐं वाहन ऐं कड़ियनि जी खाटी ऐं मरमत वग़ैरह जे बारे में थींदियूं आहिनि। हारी कमु कंदड़ रफ़ीक़ खे हर वाजिबी नमूने सां सरकार ते ज़ोर आणणु घुरिजे जीअं उहे सहूलियतूं अमल में आंदियूं वञनि। नंबर 2, ढलनि वग़ैरह जे वधाइण जी हालति में हारी कमु कंदड़नि खे घुरिजे त आमदनी ऐं खेती जी उपत ऐं फसलनि वग़ैरह जे बारे में सभु अंग अखर इकठा करे लाॻापे वारनि अमलदारनि ऐं मथां हारी तनज़ीमनि खे मोकिलियुनि ऐं ज़ोरदार प्रोपेगेंडा करे सरकार खे नयनि चटियुनि महणनि खां बाज़ आणियुनि ऐं मथसि ज़ोर आणियुनि त मौजूदा ढलनि जे बार में घटिताई कई वञे। नंबर 3, जीअं त अॼुकल्ह अघनि जे घटि हुअण करे ज़मीन जी ढल निढण ज़िमीदारनि लाइ बिल्कुलु मोतमार थी पई आहे, तंहिं करे खेती कंदड़नि जे तरफ़ां सरकार ते ज़ोर आंदो वञे त ढलूं वग़ैरह घटायूं वञनि। हारियुनि खे सिविल प्रोसीजर कोड खां वाक़ुफ़ु कयो वञे त जीअं हू पंहिंजूं ढलूं पंहिंजे फसल जी क़ीमतनि हासिलु करण ताईं रोके सघनि ऐं पोइ बिना कंहिं बि तकलीफ़ ऐं कामोरनि जे दबाव जी क़िस्तूं ॾेई सघनि। नंबर 4, ॾुकारनि ऐं ॿोॾियुनि जे वक़्तनि में हारी कमु कंदड़नि खे जांच करे हारियुनि ऐं निढण ज़िमीदारनि जूं तकलीफ़ूं ऐं घुरिजूं ठाहिराइणु घुरिजनि ऐं हुननि जे तरफ़ां मुतालबा तयारु करे सरकार खां बचाव घुरणु घुरिजे। ढलूं एरिया वग़ैरह ऐं उन्हनि जूं बकायूं माफ़ कराइण लाइ कोशिशूं करणु घुरिजनि। नंबर 5, ॻोठ ऐं तालका हारी कमेटियुनि खे खपे त ढलनि वग़ैरह जूं जांच कमेटियूं विहारियुनि जे पोख जे तरीक़े खूहनि ऐं वाहन जे ख़र्चनि
चरागाहनि वग़ैरह जे बारे में ख़बरचार कठी कनि ऐं उनजो मक़ामी अख़बारनि में प्रोपेगेंडा कयो वञे। नंबर 6, ज़िमीदारी भाङनि में कमु कंदड़नि खे ज़िमीदारनि ते ज़ोर आणणु घुरिजे त हारियुनि खे सरकारी रैयत वारी नमूने ते एरिए ते पोखलाए ज़मीन ॾिनी वञे। ज़िमीदारनि जे ज़मीननि जी बाक़ाइदा सर्वे कई वञे। कड़ियनि ऐं वाहन जी हमेशह वक़्तु सिर मरमत कई वञे ऐं बाक़ाइदा हलचल हलाए वाहन वग़ैरह जी मरमत बटाइनि जे घटि करण लाइ ज़ोरदार कोशिशि करणु घुरिजे। उन्ही हलचल हलाईंदे टेनेसी लॉ ऐं रेवेन्यू कोडनि वग़ैरह जो बाक़ाइदो फ़ाइदो वरितो वञे। ज़िमीदारनि जी बेक़ाइदगियुनि ते मथनि कोर्टनि में केस कया वञनि। असेंबली ऐं सरकार ते ज़ोर आंदो वञे ऐं आम रायो पैदा कयो वञे जीअं हू का बि बेक़ाइदगी जी हालत न कनि। नंबर 7, हारियुनि खे छपियल फार्मनि ते सहीअनि विझण खां ख़बरदार कयो वञे जिन में खाइनि केतिरियूं बेक़ाइदी तलबियूं कयल आहिनि, वधीक ज़मीन लिखी वई आहे या ॿिया केतिरा ई नाजाइज़ शर्त पियल आहिनि। नंबर 8, ज़िमीदारनि ऐं जागीरदारनि जी बेक़ाइदे चटियुनि जो मुक़ाबिलो करणु घुरिजे ऐं खेनि क़ानूनी कोर्टनि में मुंहुं ॾियणु घुरिजे। नंबर 9, ख़ासि ज़िमीदारनि जे सभिनी हारियुनि में गॾियल सौदे ऐं शर्त शरूत करण जी आदत विधी वञे ऐं कंहिं बि ख़ासि क़दम खणण खां अॻु में हारियुनि जे आम मेड़नि में उन्हनि ते वीचार करणु घुरिजे। नंबर 10, ॿनियुनि में बीठल वणनि काठ ऐं गाह जा हक़ ॿेलनि चरागाहनि या आम मैदाननि ते हारियुनि जा हक़ तस्लीम कराया वञनि ऐं उन्हनि जे बचाव लाइ लगातार कोशिश थियणु खपे। नंबर 11, जॾहिं हारियुनि जूं घुरूं क़बूल न थियनि या खेनि दॿायो वञे त मक़ामी तरह फ़ैसिलो करे खेनि गॾियल क़दम खणण लाइ हिमथाइणु घुरिजे। नंबर 12, हर ॻोठ में जांच कई वञे ऐं जिते बानप या मुफ़्त वहंदड़ हारियुनि जो रिवाज हुजे त उन्हनि जे हालतुनि वग़ैरह जी पूरी जांच लही मथियनि कमेटियुनि खे इतलाह ॾिनो वञे ऐं उन जे ख़ात्मे जी कोशिशि कई वञे। नंबर 13, हारियुनि जे ज़मीननि वठण वक़्तु हारी कमु कंदड़नि खे ॾिसणु घुरिजे त हारी ॻरे लापे या एरिए ते त ज़मीन कोन थो वठे। ज़मीन वठण लाइ मंझंदि चटाभेटीअ खे रोकियो वञे। नंबर 14, जिते जिते हारियुनि खे मोरोसी पोख जा हक़ न हुजनि या हारियुनि ज़िमीदारनि में तकरार हुजनि त उन्हनि ज़िमीदारनि जी ज़मीन न करण जी हारियुनि खे सलाह ॾियणु घुरिजे जेसीं ठाह न थियो आहे। नंबर 15, भेलपे ते कमु कंदड़ मज़दूरनि जे उजरतनि ऐं कम जे हालतुनि जे हारी कमु कंदड़नि खे जांच करे उन जी हालत हड़ताल वग़ैरह रस्तनि सां बहितर बणाइणु घुरिजे। नंबर 16, हारी कमु कंदड़नि खे घुरिजे त हारियुनि जे खयल कर्ज़नि ते नज़रदारी कनि, संदन हिसाब चकासियुनि हर तरह संदन व्याजनि घटाइण लाइ कोशिशि कनि। नंबर 17, गरनि व्याजनि वग़ैरह जो थी सघे त हारियुनि खे गॾियल मुक़ाबिलो कराइणु घुरिजे। जे ज़रूरत हुजे ऐं थी सघे त मफ़रूर ऐं बेपरवाह व्याज खोरनि ऐं शाहूकारनि जो मजलिसी बाइकाट करायो वञे ऐं संदसि दुकान खे पिणु बाइकाट कयो वञे जीअं हूअ ठीकु थी हले। कर्ज़दार हारियुनि खे हर मुमकिन क़ानूनी मदद ॾियणु घुरिजे जीअं हारी ज़ालिम सूदखोर जे चंबे खां आज़ादु थी सघनि। नंबर 18, ॻोठनि जे उन्हनि दुकानदारनि जा ॾोरा ऐं मापूं चकासणु घुरिजनि जिन खां हमेशह हारी सौदो वठनि था। नंबर 19, जेतिरे क़दुरु मुमकिन हुजे सहकारी नमूने ते फ़सलनि जी पैदाश जे विकिरे जो बंदोबस्तु कयो वञे। गॾिजी शयुनि जा अघ मुक़ररु कराया वञनि, शयुनि जा अघ हारियुनि में मशहूरु कया वञनि ऐं थी सघे अनाज जूं मार्केटूं कोऑपरेटिव नमूने ते लॻारायूं वञनि। नंबर 20, वाहन कड़ियनि वग़ैरह जे ख़र्चनि जे बारे में हुननि में गॾिजी सरकार वटि एहतिजाज करण जी आदत विधी वञे ऐं उन्हनि ख़र्चनि खे शयुनि जे अघनि जी भेट में घटि कराइण जी कोशिशि कई वञे। जिते पाणी न पहुचंदो हुजे उते जेतिरे क़दुरु क़ानूनी तरह मुमकिन हुजे उन्हनि ख़र्चनि ॾियण खां इनकार कयो वञे। ॿोॾियुनि ॾुकार सोकनि वग़ैरह जी हालत में उन्हनि ख़र्चनि खे माफ़ कराइण लाइ कोशिशि करणु घुरिजे। नंबर 21, ग़ैर रिवाजी हालतुनि खां सवाइ आम तरह जुदा जुदा ॻोठनि में पाणी जे विरहाङनि ऐं विरछनि जो कमु ॻोठनि जे राज मुहाजण कमेटियुनि ते छॾियो वञे ऐं उन जा फ़ैसिला क़बूलिया वञनि। नंबर 22,
हर मुमकिन तरीक़े सां आबदारनि, दारोगनि ऐं सर्वेरनि वग़ैरह जे रिश्वतनि जो मुक़ाबिलो करणु घुरिजे ऐं संदनि बेवाजिब ऐं ज़ालिमी हुकुमनि बाबति जांच करे उन्हनि खे ठीकु कराइणु घुरिजे। नंबर 23 वाहन कड़ियुनि ते कंपनियुनि ऐं वॾियुनि ज़मींदारनि जे मुखिया मिल्कियत जा हक़ हुअण जो मुक़ाबिलो करणु घुरिजे ऐं उन्हनि ते पोखींदड़ हारियुनि जा हक़ प्रोपेगेंडा वग़ैरह जे ज़रिए मञाइणु घुरिजनि। नंबर 24 ॿेड़नि में हारियुनि जा मुफ़्त चारे, काठ भरण जे काठियुनि गाह जे इस्तेमाल जा हक़ हासिल करण लाइ हर तरह पूरी कोशिश करणु घुरिजे। ढकनि जे फ़ीअनि घटाइण ऐं ॿेले जे आफ़ीसरनि जे रिश्वतनि वग़ैरह ख़िलाफ़ ज़ोरदार तहरीक खड़ी करणु घुरिजे। नंबर 25 रिश्वतनि जो हर हंधि मुक़ाबिलो कराइणु घुरिजे, चाहे कामरनि जूं हुजनि या ज़मींदारनि, कोऑपरेटिव सोसाइटी जूं या लोकल बोर्ड या ॿिए कंहिं बि खाते जूं हुजनि। नंबर 26 हारियुनि में जागरता आणण लाइ हारियुनि जा मार्च या गश्त कराइण तमामु ज़रूरी आहिनि। कॉन्फ्रेंसनि ते बि अमलदारनि वटि पंहिंजी अहज पेश कराइण लाइ हारियुनि जी चङी अंदाज़ खे ॻोठनि मां घुमाईंदो पंधु मंज़िल तरफ़ नियणु घुरिजे, जीअं मंझंदि तबक़ाती बेदारी पैदा थिए। नंबर 27 जिते जिते ज़रई पैदाशनि जे बारे में कारखानादारनि जे बचाव लाइ ख़ासि इंतज़ाम कया वञनि था, उते उन्हनि पैदाशनि जे क़ीमतनि जी मुनासिब मुक़ररी ते ज़ोर ॾियणु घुरिजे, जीअं कपह जा क़िस्म वग़ैरह। नंबर 28 हर मुमकिन ऐं मुनासिब ज़रियनि सां हारियुनि तां शाहूकारनि ऐं ज़मींदारनि जो असरु ऐं दबदबो घटाइण जी कोशिश करणु घुरिजे ऐं उन लाइ हर कंहिं हारी कमु कंदड़नि खे घुरिजे त ज़मींदारनि जे मुक़ाबले में हारी खे मज़बूत कनि ऐं हारियुनि जी ज़मीन तां लॾाइण, संदनि ज़ब्तियनि वग़ैरह जो मुक़ाबिलो करे। नंबर 29 हर हारी कमु कंदड़ जो फ़र्ज़ु आहे त हारियुनि जूं बुनियादी ऐं ज़रूरी घुरूं हारियुनि में ख़ूब मशहूरु करे ऐं उन मतिलब लाइ खेसि हर को जलसो इस्तेमालु करणु घुरिजे। नंबर 3 हारियुनि जी बेदारी खे हिकदमि संदनि मज़बूत जमायत बंदी में आणणु घुरिजे ऐं मुल्क में कुंड कुड़िछ में संदनि कमेटियुनि जी ॼार विछाइणु घुरिजे, जे ईंदड़ आज़ादी ऐं माली बहितरी जे जंगनि में बेबहा औज़ार साबित थींदियूं। नंबर 31 हारी कॉन्फ्रेंसनि जे मौक़नि ते हारियुनि जा मेला, रांदियूं, ज़रई पैदाशनि जी निमाइश, इनकलाबी महफ़िलनि वग़ैरह जो बि इंतज़ाम कराइणु घुरिजे, जीअं मंझंदि सुजाॻी ऐं मेल मिलाप वधे। नंबर 32 क़ौमी गीत ऐं हारियुनि जा गीत वॾे पैमाने गॾिजी ॻाइण जो रिवाजु विझणु घुरिजे, जीअं मंझंदि जंगी जज़्बो ऐं इतफ़ाक़ जो जोश वधाए सघिजे। हारियुनि जूं फ़ौरी घुरूं किसान सभा, जंहिंजी सिंध हारी कमेटी हिकु शाख़ आहे, उनजो मुख्य मक़सदु हेठिएं ठहिराउ में ज़ाहिरु कयो वियो आहे, जो मुख़्तसर तरह हिते ॾिजे थो। उहो लखनऊ वारे ऑल इंडिया किसान सभा जे इजलास में पास कयो वियो हो। किसान तहरीक जो मक़सदु आहे हारियुनि लाइ माली लुट खां मुकमिल आज़ादी हासिलु करणु ऐं समूरे इक़्तिसादी ऐं सियासी या राजनीति ताक़त ते हारियुनि, मज़दूरनि ऐं ॿियनि मज़लूम आम माण्हुनि जो कब्ज़ो हासिलु करणु। किसान हलचल जो उन करे मुख्य कमु आहे हारियुनि जूं ॿधियूं ठाहिणु, जीअं वक़्ती राजनीति ऐं माली घुरण लाइ जदोजहद कंदे खेनि हर क़िस्म जी लुट खां छुटकारे हासिलु करण जी आख़िरी जंग लाइ तयारु करे सघिजे। किसान हलचल मुकमिल आज़ादीअ जी क़ौमी जंग में बहिरो वठी आख़िरी तरह समूरे सियासी ऐं माली ताक़त ते महिनत कंदड़ आम माण्हुनि जो कब्ज़ो हासिलु करणु घुरे थी, जेके समूरी दौलत जा उपाईंदड़ आहिनि। इन्ही मतिलब लाइ हारियुनि जे तरफ़ां हेठियूं फ़ौरी घुरूं पेश कजनि थियूं, जंहिंमें प्रांतिक कमेटियुनि खे परॻुणे जे मक़ामी घुरनि शामिलु करण जो इख़्तियार आहे। नंबर 1 जीअं त ज़मींदारी, तालकेदारी, मालगुज़ारी, इस्तेमारदारी, रामीस ऐं अनामदारी, जिन जो ज़मीन ते मालिकी जो हक़ आहे ऐं उनजे पोखण ऐं बेअंदाज़ एरिए ख़्वाह बटाई हासिलु करे सघण जा हक़दार आहिनि, उहो हारियुनि लाइ हिकु निहायत पीड़ींदड़ बार ऐं ज़ुल्म आहे। तंहिं करे ज़मीन जी मालिकी जा उहे सभु सिरिश्ता बंदि करे उन्हनि ज़मीननि ते समूरा हक़
पोरे त हारियुनि खे ॾिना वञनि ऐं उन्हनि हारियुनि खां आमदनी जे अंदाज़ ते कुझु ढल वरिती वञे। नंबर 2, ज़मीन जे ढलनि जा सभु तरीक़ा रद्द करे फ़क़्ति 500 रुपयनि खां मथे आमदनी ते ॾाके बेॾाके ढल विधी वञे। नंबर 3, जीअं त हारी निहायत गरनि कर्ज़नि हेठि पीड़िजी रहिया आहिनि, खेनि ॻरा व्याज भरणा पवनि था, तंहिं करे संदन सभु पुराणा कर्ज़ ऐं उन्हनि जा व्याज हारियुनि खे माफ़ कया वञनि ऐं संदन कर्ज़नि जी ज़रूरत लाइ सरकार जे तरफ़ां इंतज़ाम करणु घुरिजे। नंबर 4, सभिनी बेज़मीन हारियुनि ऐं उन्हनि हारियुनि खे जिन खे 15 एकड़नि खां घटि ज़मीन आहे, सरकारी वांदी पियल ज़मीन कोऑपरेटिव तरीक़े ते पोखले ॾिनी वञे। हेठियूं घटि में घटि घुरूं हारी हर वाजिबी तरीक़े सां हासिलु करण जी कोशिशि कंदा। नंबर 1, सभिनी एरियनि ऐं बटाइनि जूं रहियल बक़ायाऊं रद्द कयूं वञनि ऐं निढनि खातेदारनि खे ढलनि खां बिल्कुलु आजो कयो वञे। नंबर 2, पेच जे ढलनि में अधो अधु तज़हीफ़ कई वञे। कंहिं बि हालत में हारियुनि खां रैयत वारी ज़मीन जी एरिए खां वधीक ज़मींदारनि खे कुझु बि न मिलणु घुरिजे। नंबर 3, सभिनी हारियुनि खे मुस्तक़िल हारप जो हक़ मिलणु घुरिजे। नंबर 4, फ़सलनि न थियण जी हालत में हारियुनि खे एरियनि खां माफ़ी ॾिनी वञे त खेनि न लॾायो वञे ऐं न कि ॿिए कंहिं नमूने खेनि दॿायो वञे। नंबर 5, ज़मींदारनि ऐं शाहूकारनि जी आमदनी विरसे जे ॾाके बेॾाके ढल विधी वञे। नंबर 6, ज़मींदारनि ऐं जागीरदारनि जो रस्मी वसूलियूं बेगार ऐं ॿियूं चटियूं क़ानूनी तरह ॾोह ठहिरायूं वञनि। नंबर 7, सभिनी ज़रई कर्ज़नि जूं वसूलियूं 5 सालनि लाइ क़ानूनी रीत बंदि कयूं वञनि ऐं हारियुनि जे कर्ज़नि जे मूर ऐं व्याज बाबति हिकदमि जांच कराई वञे। नंबर 8, कर्ज़नि, एरियनि, ढलनि ऐं बटाइनि वग़ैरह जी न ॾेई सघण जी हालत में गिरफ़्तारियुनि, क़ैद ऐं ॿियनि मुसीबतनि खां हारियुनि खे आजो कयो वञे। नंबर 9, हारियुनि जे सभिनी घटि में घटि ज़रूरी घुरिजनि जे शयुनि खे जहिड़ोक वथाण, रहण जूं जायूं, घुरिजूं, ज़रूरी शयूं, खीर वारो ऐं ॿियो चुपायो माल ज़ब्तियुनि खां आजो कयो वञे। नंबर 10, ख़ानगी कर्ज़नि ते व्याज कंहिं बि हालत में 6% खां मथे न हुजे ऐं गॾियल व्याज ॾोह ठहिरायो वञे। नंबर 11, सभिनी व्याज खोरनि लाइ लाइसेंस वठण जो क़ानून बणायो वञे। नंबर 12, सरकारी ऐं कोऑपरेटिव कर्ज़नि जो हारियुनि ऐं निढनि खातेदारनि लाइ इंतज़ाम कयो वञे जंहिंजो व्याज 5% खां असुलु मथे न हुजे। निढनि खातेदारनि लाइ ज़मीन जी ज़मानत ते सस्तनि कर्ज़नि ॾियण लाइ ख़ासि बैंकूं खोलियूं वञनि। नंबर 13, ज़रई शयुनि ते रेल जा भाड़ा ऐं थर्ड क्लास जा भाड़ा घटाया वञनि। दरियाई ऐं ख़ुश्की जे रस्ते माल आणण नियण जे तरीक़नि खे वधायो ऐं सुधारियो वञे। नंबर 14, अण सिधियनि ढलनि खे रद्द कयो वञे जहिड़ोक लूणु, घासलेट, खंडु, तमाक ऐं माचिस जी ढल। नंबर 15, पैसे वारा पोस्टकार्ड जारी कया वञनि। नंबर 16, खाधे जे शयुनि जी चटाभेटी ऐं कशमकश बंदि कराई वञे। नंबर 17, ज़रई पैदाश जी क़ीमत क़ानूनी तरह 1922 जे अघनि जे बुनियाद ते ॿधी वञे। नंबर 18, हारियुनि ऐं मज़दूरनि जा हक़ ॿेलनि जी पैदाश ते तस्लीम कया वञनि। पंचरी जूं फ़ियूं रद्द कयूं वञनि। काठियुनि वग़ैरह जे विरहाङे ऐं जारी जो इंतज़ाम ॻोठनि जे चूंडियल राज मुहाजण खे ॾिनो वञे। नंबर 19, हारियुनि ऐं निढनि खातेदारनि खे हथियार रखण जा लाइसेंस ॾिना वञनि जीअं हू पंहिंजे चौपाए माल ऐं फसल जो झंगली मिरुनि खां बचाव करे सघनि। अहिड़नि मिरुनि मारण ते कंहिं बि क़िस्म जी सज़ा न हुअणु घुरिजे। नंबर 20, हारियुनि ऐं निढनि खातेदारनि जे ॿधियनि जो क़ानून ठाहे उन्हनि जी मुहाफ़ज़त कई वञे। उन्हनि ॿधियनि जे रस्ते संदन गॾियल क़दम खणण ऐं ॿियनि बुनियादी हक़नि जी हिफ़ाज़त कई वञे। नंबर 21, सभिनी खेती कंदड़ मज़दूरनि सां हादसनि में सहायता जो क़ानून लागू कयो वञे ऐं खेनि घटि में घटि उजरत क़ानूनी तरह ॾियारी वञे। नंबर 22, ढलनि ऐं टैक्सनि खे वरी नए सिर अहिड़ी तरह मढ़ियो वञे जीअं 75% ढलूं वॾनि ज़मींदारनि ऐं शाहूकारनि ते पवनि ऐं आम जे बिले जो ख़र्च अहिड़ी रीति विरहायो वञे जीअं घटि में घटि 75% हारियुनि, मज़दूरनि ऐं आम जे बिले ख़र्च थिए।
नंबर 23 कमान जी क़ीमत कानून रस्ते मुक़ररु कई वञे जीअं ग़रीब हारियुनि खे शुगर प्रोटेक्शन एक्ट जो पूरो फ़ाइदो मिली सघे। साॻी तरह सिणी ऐं नारेल जो मुल्ह पिणु मुक़ररु कयो वञे। नंबर 24 सरकारी तरह सहकारी मार्केटूं क़ाइमु कयूं वञनि जीअं काश्तकार दलालनि ऐं वापारियुनि जी लूट खां आज़ादु थियनि। वापारियुनि ऐं दलालनि जूं ख़ैराती चटियूं हिकदमि बंदि करे हारियुनि जे जमायतुनि खे ॾिनियूं वञनि। नंबर 25 वाहन जो पूरो इंतज़ाम कयो वञे जीअं आबादगार सोक ऐं ॾुकर जे मुसीबतनि खां आज़ादु थियनि। नंबर 26 सुठनि बीजनि पहुचाइण ऐं खेती जे नवनि तरीक़नि सेखारण जो बंदोबस्तु कयो वञे। नंबर 27 ॻोठनि में आम जूं राज मुहाजणियूं क़ाइमु कयूं वञनि जिन खे इंतिज़ाम ऐं पीच जे पाणियुनि जी विरासत वग़ैरह जे इंतिज़ाम ॾिना वञनि। नंबर 28 रिश्वती कामरनि जे करतूतनि पधिरे करण जो हारी जमायतुनि खे हक़ ॾिनो वञे। नंबर 29 सभिनी बालगनि खे वोट जो हक़ ॾिनो वञे। नंबर 30 हारियुनि मज़दूरनि ऐं क़ौमी हलचल ख़िलाफ़ दबाव जा सभु क़ाइदा हिंदुस्तान ख़्वाह रियासतुनि में रद्द कया वञनि ऐं सभिनी हारियुनि मज़दूरनि ऐं क़ौमी हलचल जे क़ैदियुनि खे आज़ादु कयो वञे ख़्वाह सज़ा याफ़्ता हुजनि या बेदरियाफ़्त। नंबर 31 सभिनी ज़मीन मां निकितल हारियुनि खे जिन खे पंहिंजी या सियासी हलचलनि में शामिलु थियण या मौजूदा बदहाली में ढलनि ऐं एरियन न ॾेई सघण करे कढियो वियो आहे वापसि ज़मीनूं ॾिनी वञनि। नंबर 32 मुफ़्त ऐं लाज़मी छोकिरनि ऐं छोकिरियुनि लाइ तालीम सिहत ऐं दवाउनि जो इंतिज़ाम ऐं घरनि ठाहिण जो ऐं पीअण जे पाणी जो सरकार तरफ़ां इंतिज़ाम कयो वञे। हारी कमेटी जा क़ाइदा ऐं कानून। सिंध हारी कमेटी जा सॼे हिंदुस्तान जे हारियुनि जी जमायत ऑल इंडिया किसान सभा जी शाख़ आहे। उन जा क़ाइदा कानून संसद ॿिए सालियाने इजलास में पास थियल जो 1938 जे डिसंबर में टंडे जाम में थियो हो हेठी तरह आहिनि। नंबर 1 नालो। हिन कमेटी जो नालो सिंध हारी कमेटी थींदो। नंबर 2 झंडो या निशान। हिन कमेटी या उन जे सभिनी शाखनि जो झंडो सॼी दुनिया जे पुरहितनि जो प्यारो निशान ॾाटे ऐं मुतरके सां झंडो ॻाढ़ो झंडो थींदो जो ऑल इंडिया किसान सभा जो मंज़ूरु थियल ऐं सॼे हिंदुस्तान लाइ मुक़ररु झंडो आहे। नंबर 3 हद। कमेटी जी हद सॼी सिंध ख़ैरपुर रियासत समेत थींदी। नंबर 4 मक़सद। अलिफ़ कमेटी जो मक़सदु आहे हारियुनि खे हर क़िस्म जी लूट खां आज़ादु कराए समूरे गुज़रानी ऐं सियासी ताक़त ऐं पुरहितनि जो कब्ज़ो हासिलु करे संदन हालत बहितर बणाइणु। बे उन मक़सद जी हासिलात लाइ कमेटी हारियुनि जूं ॿधियूं संदन रोज़मर्रा जे घुर्जनि जे बुनियाद ते ठाहींदी त जीअं क़ौमी आज़ादी जी जदोजहद में ॿियनि क़ौमी ताक़तुनि सां गॾिजी हारी बि उन जे हासिलात लाइ कोशिशि करे सघनि। नंबर 5 मेंबरी। को बि माण्हू जेको 18 वरियनि खां मथे जमार जो हुजे ऐं कमेटीअ जे मक़सद सां इतफ़ाक़ करे सो मेंबरी जो फार्म भरे चंदो ॾियण सां मेंबर थी सघंदो। को बि माण्हू कमेटी जो मेंबर न रही सघंदो जे हूअ सिधी या अणसिधी तरह पंहिंजो तालुक़ ज़मींदारनि जागीरदारनि या शाहूकारनि जी जमायती बहितरी लाइ खड़े कयल तनज़ीमनि सां रखंदो हूंदो। को बि माण्हू कमेटी जो मेंबर न रही सघंदो जे हूअ कमेटी जे मक़सदनि या क़ाइदे ख़िलाफ़ कार्रवाई कंदो हूंदो। को बि माण्हू हिक खां वधीक बुनियादी कमेटियुनि जो मेंबर न रही सघंदो। सिंध हारी कमेटी हेठियुनि ते मुश्तमिल हूंदी। अलिफ़ रिवाजी मेंबर बि ॻोठ ऐं ज़िले हारी कमेटियुनि प्रोविंशनल हारी काउंसिल ते प्रोविंशनल एग्ज़ीक्यूटिव कमेटी। जीम ज़िले ऐं प्रोविंशनल हारी कॉन्फ्रेंसूं। ज़िले कमेटी जा मेंबर बुनियादी कमेटियुनि जा चूंडियल एवज़ी थींदा। प्रोविंशनल काउंसिल जा मेंबर सालियानी कॉन्फ्रेंस जा चूंडियल डेलीगेट थींदा जे पाण मां 18 ॼणनि एग्ज़ीक्यूटिव कमेटी चूंडींदा। कॉन्फ्रेंस। सालियानी कॉन्फ्रेंस हर साल 7 ऐं 8 नवंबर ते थींदी। ख़ासि कॉन्फ्रेंस कंहिं बि वक़्तु प्रोविंशनल एग्ज़ीक्यूटिव सॾाए सघंदी। कॉन्फ्रेंस लाइ डेलीगेट बुनियादी कमेटियूं चूंडींदियूं। हर बुनियादी कमेटी खे घटि में घटि हिकु डेलीगेट 50 मेंबरनि ताईं ऐं रिवाजी तरह 100 मेंबरनि ते हिकु डेलीगेट चूंडण जो हक़ रहंदो।
वधि में वधि 10 ताईं। जेकिन ज़िलनि में 1939 ऐं 1940 ताईं अञा कमेटियूं न ठही सघियूं त एग्ज़ीक्यूटिव कमेटी अहिड़नि ज़िलनि मां ज़िले ते 2 डेलीगेट थापे सघंदी। मेलापी फ़ी हर का बुनियादी कमेटी पंहिंजे कुल मेंबरीअ जे चंदे जी चौथा प्रॉविंशनल कमेटी खे मोकिलींदी। बाक़ी जो अधु ज़िले कमेटी ऐं अधु बुनियादी कमेटी में रहंदो। हिसाब किताब सेक्रेटरी हर साल ऑडिटरनि खां पास करायल हिसाब किताब पेश कंदो। के बि 15 ॼणा हारी कमेटी जा मेंबर थी बुनियादी कमेटी ठाहे सघंदा। बुनियादी कमेटी हर ॻोठ या कुझु देहनि जी थींदी जा बुनियादी मेंबरनि ते मुश्तमिल हूंदी ऐं सूबाई कमेटी जे प्रोग्राम ते अमल कंदी रहंदी। ज़िले कमेटी ते पंहिंजा एवज़ी चूंडींदी। मेंबरी जो चंदो साल लाइ हिकु आनो थींदो। को बि मेंबर वोट जो हक़दार न थींदो जे घटि में घटि महीनो अॻुवाट संसद नालो रजिस्टर ते न आयल हूंदो। कानूननि में फेरफार प्रॉविंशनल काउंसिल करे सघे थी, जंहिं लाइ एग्ज़ीक्यूटिव कमेटी सिफ़ारिशूं कंदी। काउंसिल जो कोरम घटि में घटि 20 ॼणनि जो थींदो। महमल थियल मेड़ लाइ कोरम जो ज़रूरु कोन आहे। हीअ असीं किताब जो हारी हलचल पेश करे रहिया हुआसीं, जेको लिखियलु हो कादर बख़्श निज़ामाणी जो। हीअ किताब जो अव्हांखे कीअं लॻो इन बाबति असांखे आगाह ज़रूरु कजो। सिंध जो क़ौमी आवाज़ वॉइस ऑफ सिंध लंडन वेब रेडियो ऐं TV चैनल जेको गुज़िरियल 13 सालनि खां सिंध सां थींदड़ ज़्यादतियुनि नाइंसाफ़ियुनि ख़िलाफ़ सघारो आवाज़ बणिजी दुनिया जी कुंड कुड़िछ में पहुचे थो। सिंध तोड़े दुनिया जे मुल्कनि में सिंधियुनि सां थींदड़ ज़ुल्म ऐं जबर ख़िलाफ़ उथंदड़ आवाज़ खे बेबाकी सां नशर करे थो। वॉइस ऑफ सिंध लंडन कारोबारी न पर क़ौमी जदोजहद जो अहम मोर्चो आहे, जंहिंखे अव्हां जे माली सहकार जी सख़्तु ज़रूरत आहे। उन आवाज़ खे घर घर ऐं शहर शहर पहुचाइण लाइ पंहिंजो क़ौमी फ़र्ज़ु अदा कयो। चैनल जे लिंक खे लाइक ऐं सब्सक्राइब ज़रूरु कयो। बैनर ते ॾिनल फ़ोन या ईमेल वसीले असां सां राबितो करे सघो था। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।